ख़बर शेयर कयूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। कंदकोट मां पुलिस ऐं रेंजर्स जो बदनाम ॾोहारी खादिम भइयो गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन जी निगरानी लाइ डीआईजी लाड़कानो नासिर आफ्ताब पहुतल आहे, जॾहिं त एसएसपी बशीर बिरोही डीआईजी लाड़कानो खे ब्रीफिंग ॾिनी आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ लगातार ऑपरेशन जारी आहे। एसएसपी बशीर अहमद बिरोही जो अहिड़ो चवणु आहे त खादिम भइयो गैंग सां वास्तो रखंदड़ कुझु शकी माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। एसएसपी बशीर अहमद बिरोही जो चवणु आहे त ॾोहारियुनि थाकनि बाहियूं ॾेई पट कयो वियो आहे, जॾहिं त ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। अवां ख़बर शेयर कयूं पिया ब्रेकिंग न्यूज़ आहे। कंदकोट पुलिस ऐं रेंजर्स जो बदनाम ॾोहारी खादिम भइयो गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन जी निगरानी लाइ डीआईजी लाड़कानो नासिर आफ्ताब पहुतल आहे। एसएसपी बशीर बिरोही डीआईजी लाड़कानो खे ब्रीफिंग ॾिनी आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ लगातार ऑपरेशन जारी आहे। इहो चवणु आहे एसएसपी बशीर अहमद बिरोही जो। कंदकोट में पुलिस ऐं रेंजर्स जो बदनाम ॾोहारी खादिम भइयो गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं पीरबख्श बंगवार खां। अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी, कंदकोट दुरानी बार कच्चे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी करे बदनाम ज़माना धाड़ियल खादिम भइयो गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन हलंदड़ आहे, जंहिंजो अॼु डीआईजी लाड़कानो नासिर आफ्ताब पारां उते अची करे दुरानी बार जे कच्चे वारे इलाइक़े में उन ऑपरेशन जो मुआइनो कयो आहे। उन ऑपरेशन दौरान एसएसपी बशीर अहमद बिरोही पारां डीआईजी लाड़काना खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एसएसपी बशीर अहमद बिरोही रातों ते इहो ॿुधायो आहे त असां धाड़ियलनि जा जेके ठिकाणा आहिनि उन्हनि खे ढाहे पट करे छॾियो आहे ऐं कुझु जेके शकी माण्हू आहिनि उनखे बि हिरासत में वरितो वियो आहे। जेसीं ताईं इन धाड़ियलनि जे गैंगनि खे ख़तमु करे ख़तमु न थींदा तेसीं ताईं असांजो ऑपरेशन सिलसिलो जारी रहंदो। जी।